नाज़रीन हाणे हलूं था इलाक़ाई ख़बरुनि जी तरफ़। कराची में पुलिस ऐं रेंजर्स गॾियल ऑपरेशन करे मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल अज़ीज़ बलोच ग्रुप लियारी गैंग वॉर जे ॿिनि अहम जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिबि पुलिस खे घुरिबल जवाबदार शकील उर्फ़ कमांडो जे सिर ते 10 लख रुपया इनाम रखियल आहे। जॾहिं त जवाबदारनि वटां हथियार बि हथ कया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप शकील उर्फ़ कमांडो ऐं नदीम उर्फ़ नंदो तौरु थी आहे। SSP शबीर अहमद सेठार जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार लियारी गैंग वॉर अज़ीज़ बलोच ग्रुप जा सरगर्म कमांडर आहिनि। जवाबदार शकील उर्फ़ कमांडो इंतिहाई संगीन ॾोहनि समेत केतिरनि ई केसनि में घुरिबल थी जेल बि काटे चुको आहे। जवाबदारनि जे ॿिनि साथियुनि जी गिरफ़्तारीअ लाइ वधीक छापा हया पिया वञनि। हैदराबाद में खैरपुर नाथन शाह जे रहवासी सुमरा बिरादरीअ जे माण्हुनि बासर ज़मींदार जे धमकियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि उन मौक़े ते रियाज़ सूमरो, मोहम्मद अफ़ज़ल सूमरो, आसिफ़ सूमरो, गुलाम यासीन सूमरो ऐं ॿियनि दाहींदे चयो त ॻोठ जे वॾेरे जंसार अबड़े जे पुटु हिदायत अबड़ो ऐं जानी अबड़ो ईसा सूमरो खां फुर कई, जंहिं जो केस दाख़िल करायो। तंहिंखां पोइ वॾेरे मच्छर जी संदनि माण्हुनि मथां कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि ऐं केस तां हथ खणाइण लाइ ॻोठाणनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि SSP दादू समेत बस वारनि खे अपील कई त ॼाणायल मामले जो नोटिस वठी वॾेरे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे संदनि मथां कूड़ा केस ख़तमु करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नवाबशाह में ज़िले सांगड़ जे तालके सिंझोरो में गुज़िरियल ॾींहुं बेदर्दीअ सां क़तल थियल दया भील जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं नौजवान जी आज़ादीअ लाइ सिविल सोसाइटीअ पारां मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिबि आमिर अबू लाखो, मोइज़ जमाली, फराज़ अब्बासी, नादिर भंगवार, जब्बार सिंधी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हिननि चयो त गुज़िरियल ॾींहुं सिंझोरे में बेदर्दीअ सां क़तल थियल बेवा दया भील जे क़तल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। संदसि क़तल इंसानियत जो क़तल आहे। हिननि मुतालबो कयो त दया भील जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं नौजवान लव कुमार खे जल्द आज़ादु कयो वञे। कोटड़ीअ में अटे जा अघ वधण ख़िलाफ़ रहवासी रोडनि ते निकिरी आया। SS न्यूज़ जे रिपोर्टर दीदार मल्हा मूजिबि कोटड़ी ऐं उन जे आसपास वारे इलाइक़नि में अटो 140 रुपया किलो विकिरो थियण ख़िलाफ़ शहरनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि सैयद खलील शाह, सरफराज़ ख़ासकेली, कारी इरफान असगर बुघियो ऐं ॿियनि चयो त अटो महांगो थियण सबबि ग़रीब पोरियत तबिके जो जीअण मुश्किल बणिजी वियो आहे। हिननि चयो त अटे जी क़ीमत खे घटाए ग़रीब अवाम जी ज़िंदगियुनि खे बचायो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। अक़लियती मामलनि वारे सूबाई वज़ीर गयाचंद इसराणी हैदराबाद जे हार कंपाउंड में बेथनी चर्च में नमाज़ हाल जो इफ़्तिताह कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी मूजिबि अक़लियती मामलनि वारे खाते पारां नमाज़ हाल जी बहालीअ वारी स्कीम मुकमल कई वई आहे। सादगीअ वारी इफ़्तिताही तक़रीब में पादरी अकरम अलीम, शकील सरदार, पादरी जावेद भट्टी, सलामत गनी, मुनवर इक़बाल ऐं मसीही बिरादरीअ जे ॿियनि मुअज़्ज़िज़नि शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अक़लियती मामलनि वारे सूबाई वज़ीर गयाचंद इसराणी चयो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत करण ते यकीन रखे थी। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी ख़ासि हिदायतुनि ते अक़लियती बिरादरीअ जी भलाईअ लाइ वॾा क़दम खयां पिया वञनि। हिंगोरजा में देह मशाइक जे तपेदार पारां साफ़ी मोहम्मद सिद्दीक़ सोलंकीअ सां बदइख़लाक़ी करण ऐं सिंध हुकूमत पारां फ़ी एकड़ 50,000 रुपया ॿिज ऐं कलर वारा फारम न भरण वारे अमल ख़िलाफ़ साफ़िन ऐं आबादगारनि मोहम्मद सिद्दीक़ सोलंकी, हाकिम अली सेतो, हक़नवा सोलंकी, सादिक सोलंकीअ जी अॻवाणीअ में प्रेस क्लब हिंगोरजा आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लॻायो त देह मशाइख जे तपेदार गुलाम हैदर किरियो सहाफ़ी मोहम्मद सिद्दीक़ सोलंकीअ सां बदइख़लाक़ीअ सां गॾु साफ़ीअ जे मकाते ते वरितल ज़मीन जो बिज ऐं कलर वारो फारम रिश्वत बिना न भरण वारे अमल जी सख़्त मज़म्मत करियूं था। एहतिजाज कंदड़नि कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर खैरपुर खां मुतालबो कयो त देह पीर मशाइख में मुक़रर थियल राशी तपेदार खे देह पीर मशाइख मां हटाए ॿियो ईमानदार तपेदार मुक़रर करे साफ़ी सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में डिप्टी कमिश्नर खैरपुर जी आफ़ीस आॾो धरणो हयो वेंदो।